इंसानी याददाश्त जो सेहतमंद ऐं मज़बूत रहणु ज़रूरी आहे। ही अहम फ़ैसिला करणु ऐं ख़ुशगवार निजी ऐं कारोबारी ज़िंदगीअ खे अॻिते वधाइण में अहम किरदारु अदा करे थी। सुठी ख़बर इहा आहे त कुझु सुपर फूड्स जे इस्तेमाल ज़रिए याददाश्त खे बहितर बणाए सघिजे थो। माहिरनि जो चवणु आहे त कमज़ोर ज़हन खे ज़हीन ऐं याददाश्त खे वसीउ बणाइण लाइ सुपर फूड चवराईंदड़ कुझु ग़िज़ाउनि मां मदद वठी सघिजे थी। जंहिं रीति वसीउ ऐं मज़बूत याददाश्त लाइ कुझु आदतूं अख़्तियार करण सां ज़हन बहितर तौर ते कमु करणु शुरू करे छॾींदो आहे। अहिड़ीअ रीति ग़िज़ा में मामूली तब्दीली ऐं हाकारी ग़िज़ाउनि जे इस्तेमाल सां दिमाग़ी अफ़ालनि में बहितरी आणे सघिजे थी। दिमाग़ी मर्ज़नि जे माहिरनि मूजिबि उमिरि वधण सां गॾोगॾु याददाश्त जो कमज़ोर थियणु आम ॻाल्हि हूंदी आहे, पर उनखे डिघे वक़्त ताईं बहितर बणाइण लाइ कोशिश करे सघिजे थी, जंहिंजा गैर मामूली नतीजा साम्हूं ईंदा आहिनि। काफ़ीअ में मिलंदड़ जुज़ कैफ़ीन दिमाग़ी हिस्सनि खे बहितर बणाईंदो आहे। कैफ़ीन जे दिमाग़ खे तेज़ कंदड़ असरनि सां गॾोगॾु उन में मौजूदु एंटीऑक्सीडेंट्स दिमाग़ी सिहत खे मज़बूत रखण में मदद कंदा आहिनि। जॾहिं त हिकु तहक़ीक़ी रिपोर्ट मूजिबि दुनिया जो मक़बूल तरीन हीउ गरम शरबत मायूसी ऐं डिप्रेशन जे ख़ात्मे लाइ बि फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। एंटीऑक्सीडेंट सां भरपूर डार्क चॉकलेट गॾियल सिहत लाइ सिहत बख़्श साबित थींदो आहे, पर हिन में शामिल कैफ़ीन दिमाग़ तेज़ करण लाइ भरपूर किरदारु अदा करे थी। चॉकलेट फ्लावोनॉइड्स नाले केमिकल सां भरपूर हूंदो आहे, जेको रत जी रवानीअ सां गॾोगॾु दिमाग़ी सिहत खे बि बहितर करे थो। जॾहिं त ही केमिकल कोलेस्ट्रोल खे कंट्रोल ऐं ब्लड प्रेशर जी शरह खे बि घटि करे थो। मच्छीअ जो इस्तेमाल दिमाग़ खे तेज़ करण में मददगार साबित थींदो आहे। उनजो सबबु हिन में शामिल ओमेगा 3 फैटी एसिड्स आहिनि। माहिरनि मूजिबि ख़ासि तौर ते सार्डियन्स ऐं सालमन मच्छियुनि में फैटी एसिड्स जो मिक़दारु वधीक हूंदो आहे, जेको डेमेंशिया जहिड़ी दिमाग़ी मर्ज़नि जो ख़तरो घटि करे ध्यानु ॾियण ऐं याददाश्त खे बहितर बणाईंदो आहे। जॾहिं त ही पोढ़ाइप में दिमाग़ खे बि तेज़ रखण में मददगार साबित थींदो आहे। अंडा कोलाइन नाले हिकु न्यूट्रिशन सां भरपूर हूंदा आहिनि, जेके जिस्म में हिकु अहिड़े दिमाग़ी जुज़ एसिटिलकोलाइन जे मिक़दार में वाधारो कंदा आहिनि, जेको याददाश्त खे बहितर बणाए थो। ख़ासि तौर ते उन जी ज़र्दीअ जो इस्तेमालु फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। नाश्ते में प्रोटीन सां भरपूर ग़िज़ा जीअं आननि जो इस्तेमालु मजमूई दिमाग़ी कारकर्दगीअ खे बहितर बणाईंदो आहे, जॾहिं त उन में शामिल एसिटिलकोलाइन अव्हां खे शयुनि खे विसारण जी आदत मां बि निजात ॾियारींदो आहे। स्ट्रॉबेरी, रसबेरी, ब्लूबेरी, चेरी ऐं अंगूर याददाश्त ऐं नज़र खे तेज़ कंदा आहिनि। ख़ासि तौर ते ब्लूबेरी दिमाग़ में रत जी रवानीअ खे वधाए याददाश्त ऐं सम्झण जी सलाहियत खे बहितर बणाईंदी आहे ऐं पढ़ंदड़ ॿारनि लाइ बहितर साबित थींदी आहे। ख़ुश्क मेवनि में ओमेगा 3 फैटी एसिड, विटामिन ई ऐं फ़ाइदेमंद सणब हूंदो आहे, जेको दिमाग़ जी गॾियल सिहत लाइ फ़ाइदेमंद हुजे थो। ख़ुश्क मेवा दिमाग़ लाइ ज़रूरी शयूं रखनि था। जेकॾहिं रोज़ 30 ग्राम ख़ुश्क मेवा खाइजनि त उन जा ज़बरदस्त असर पवंदा। तिखा मेवा मिसाल तौर नारंगी, ग्रेप फ्रूट ऐं ॿियनि अहिड़नि मेवनि में फिलियोनोन नाले जुज़ हूंदा आहिनि, जेके दिमाग़ जी हिफ़ाज़त कनि था। ही केमिकल दिमाग़ जे उन हिसे खे बहितर बणाईंदा आहिनि जेको सोचण ऐं याददाश्त जो कमु कंदो आहे। माहिरनि मूजिबि पालक, तेज़ पत्ते ऐं ॿियनि साए रंग वारियुनि भाॼियुनि में इंसानी मजमूई सिहत समेत ज़हनी वाध वेझ लाइ बि मादनियात हूंदी आहे। सावनि पननि वारियुनि भाॼियुनि में कैल्शियम, पोटाशियम, फोलेट, ज़िंक ऐं मैग्नीज़ बि भरपूर हुजनि था, जेके दिमाग़ जे अफ़ालनि खे बहितर बणाईंदा आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿिज मिसाल तौर सूरजमुखी, इलसी, तिर ऐं ॿिया ॿिज फैटी एसिड्स सां भरपूर हूंदा आहिनि। उन्हनि में ओमेगा 3 फाइटोकेमिकल्स, एंटीऑक्सीडेंट्स ऐं ॿिया जुज़ हूंदा आहिनि, जेके इंसानी दिमाग़ जी वाध वेझ ऐं अफ़ालनि खे बहितर बणाईंदा आहिनि।